प्यारा दोस्तों, बिना सोलरनि जे मस्जिदूं, बिना बैटरियुनि जे मस्जिदूं, बिना पखनि जे मस्जिदूं, बिना फ्रिजनि जे मस्जिदूं, बिना एसियुनि जे मस्जिदूं, बिना कूलरनि जे मस्जिदूं, ग़रीब सादड़ा पेशमाम मस्जिदूं आबाद कयूं वेठा आहिनि। अल्लाह जा बानड़ा शहरनि में अवां ॾिसो त शहरनि जूं मस्जिदूं छा लॻी पियूं आहिनि। तजुर्बेकार चंदे वारनि खे भॼायो। तजुर्बेकार चंदे वारनि जा तव्हां वञी घर ॾिसो शहरनि में, उन्हनि जूं ऑफिसूं ॾिसो, उन्हनि जी रहणी करणी ॾिसो, उन्हनि जूं गाॾियूं ॾिसो। अल्लाह जा बानड़ा, मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हिन ऊन्हारे में ॿहिराड़ी जी मस्जिद में जंहिंमें सोलर न आहे सोलर लॻायो, जंहिंमें बैटरी न आहे बैटरी लॻायो, जंहिंमें पखा न आहिनि पखा हणायो, जंहिंमें कूलर न आहिनि कूलर वठी ॾियो, जंहिंमें नलका न आहिनि नलका हणायो। शहरनि में ऐं तजुर्बेकार चंदे वारनि खे त अलाए केतिरा पैसा आहिनि। अल्लाह जा बानड़ा, भले को नाराज़ थिए त थिए, पर ॿहिराड़ी जी मस्जिदुनि जे लाइ तव्हां असांखे आवाज़ु उथारणो पवंदो। अब्दुल हफ़ीज़ सिकंदरी सां गॾिजी करे या जेको आहे आगाही जी मुहिम हलायो यार, ॿहिराड़ी जी मस्जिदुनि जी पारत अथव यार।